मेहड़ में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद मेहड़ चेयरमैन नियाज़ अली बुरड़ो पारां पुलिस खे ॾोहनि जी रिकवरी लाइ ॾिनल मोहलत ख़त्म थियण खां बाद बुरड़ा हाउस ते मुतासिरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हियूं कंदे चयो त अर्ज़ु इहो त असां 11 ॾींहं 9 ॾींहं एहतिजाज कयोसीं, 2 ॾींहं असां धरणे में वेठासीं। धरणे में 2 ॾींहं वेहण खां पोइ कुझु दोस्त अचे विच में पिया। आशिक़ ज़ोहर साहिबु आयो दादू खां, त मूंखे SP साहिबु मोकिलियो आहे। धरणो ख़त्मु कयो, तव्हांखे रिकवरियूं मोटरसाइकिलूं जेके बि आहिनि, जेके बि तव्हां चओ था अॼु तव्हांखे 10 ॾींहंनि रिकवर कराए ॾींदा। अफ़सोस सां चवणो थो पवे त हेॾा ऑफिसर पाण खे मुअज़्ज़ज़ सम्झनि था ऐं कंहिं दोस्तक में विझी कूड़ ॻाल्हाए पंहिंजो फ़ाइदो वठनि। असांखे त शर्म थो अचे अहिड़नि ऑफिसरनि ते हिन ग़लति ॻाल्हि करण ते। 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, हिकु बि रिकवरी कान थी आहे। न का मोटरसाइकिल रिकवर करे ॾिननि। जिते तक़रीबन कल्ह बि असांजे शहर में मोटरसाइकिलूं फुरियूं। असांजो शकील बुरड़ो आहे, उन खां मोटरसाइकिल 60,000 रोक मोबाइल फुरे विया आहिनि। अजय दीवाना उनजी मोटरसाइकिल काए आहिनि, ॿिए कंहिं दोस्त जी मोटरसाइकिल काए आहिनि। पर जेके पुराणियूं फुरूं थियूं या ॾोह थिया उन्हनि मां हींअर ताईं 10-12 ॾींहं गुज़री विया आहिनि, हींअर ताईं का बि रिकवर कान थी आहे। आशिक़ ज़ोहर खे मां 3 ॾींहं टेलीफोन करे कयो, बातनि जे वाइदे मुताबिक़ 10 ॾींहं गुज़रिया, पर हींअर ताईं न का मोटरसाइकिल रिकवर थी आहे, न को ॾोह रिकवर थियो आहे, न को असांजे अब्दुल्ला ब्रोही आहे मौली साहिबु आहे उनजो रक्शो रिकवर थियो आहे, बाबू वेठो आहे, न को हिन जो ॾोह रिकवर थियो आहे। चई मां SP साहिब सां ॻाल्हायो आहे, ॻाल्हाए मूंखे ॿुधाई मां SP साहिब सां ॻाल्हाए 20 ॾींहं में तव्हांखे रिकवर कराए ॾींदा, रिकवरी मिलंदी तव्हांखे। पर अॼु बि 2-3 ॾींहं गुज़री विया आहिनि, हींअर ताईं रिकवरी कोन आसरा। कंहिं दोस्त खे कुझु था चवनि, कंहिं दोस्त खे कुझु था, हींअर ताईं रिकवरी कोन करनि। जेकॾहिं सुबुह जो 12 बजे ताईं रिकवरी नथा कराए ॾियनि त सुभाणे असां हाज़िरी तो मोटी अचे इंशाअल्लाह ताला थाणे जे ॾाढो धरणो हणंदासीं। 3 ॾींहं थाणे जे ॾाढो वेंदासीं, 3 ॾींहंनि खां पोइ असां वरी रोड ते ईंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।